यार उनखे एतिरो बि न रोकी जो तुंहिंजो निकाह थी वञे। तो सही तो चल देवा ये उन वक्त मूं बि ॾिठो नवाब खान सूबेदार जे मथां बहाना ज़ोर कोन रखियो। नवाब खान मीर खे मारण में हाणे तकड़ न कंदो। त तोखे हासिल करण लाइ चाचा साईं हिप्पा जे रस्ते खां हटाए छॾियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों आगे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में छा थींदो। छा मूसा खे मीर सज़ा ॾियारण में कामयाब थी वेंदो? छा सिजावल ऐं शेर अली जो पाण में ठा थींदो या अञा उन्हनि जे विच में जहिड़ो थींदो? छा नवाब खान मूसा खे जेल मां आज़ादु कराईंदो या अॻे जीअं मूसा खे जेल में सड़ण लाइ छॾे ॾींदो? पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। तो दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। मीर पंहिंजी पूरी कोशिश कंदो त मूसा ऐं दुरूअ खे सज़ा ॾियाराए सघां, लेकिन नवाब खान इएं कॾहिं बि थियणु कोन ॾींदो, छो जो मूसा ऐं दुरू खे नवाब खान पंहिंजी ताक़त बढ़ाइणु चाहे थो ऐं उन्हनि खे जेल मां आज़ादु कराए वठंदो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त सिजावल ऐं शेर अली जा हिक ॿिए जे लाइ हथियार सिधा थी विया आहिनि। जेकी शेर अली खे गोली लॻी आहे उहो बि सिजावल खान ॾांहुं भाईंदो त इहा गोली सिजावल खान हई आहे जेका वक़्तु शेर अली खे गोली हई हुई। इहो इल्ज़ाम बि सिजावल खान जे मथां लॻंदो ऐं होॾां ॾिसंदो त सिजावल खान नवाब खान जो माण्हू खे ॿधी खणी ईंदो ऐं नवाब खान जूं सभु चालुनि खां उनखे आगाह करण लाइ खणी अचे थो ऐं उनखे वरी छॾे ॾिए थो त नवाब खान जी हर ख़बर मूं ताईं पहुचाए। दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आहे त वीडियो खे पूरो वॉच कंदा दोस्तनि जूं महिरबानियूं थींदियूं।